मोरो रोड़ी इरिगेशन जी नाहेली सबब करप्ट कामोरन जी बेध्यानी जे करे अक्सर शाखन वाहन जे मथा अडियल मोरियूं नाकारा बणजी वियूं। रिपेयर ऐं मेंशन करण जो बजटूं गड़काइण लगा। मोरो सब डिवीजन इंजीनियर जो अखियूं बंद थियल। शाखन जे मथा पुलूं ज़बून हाल बणजी वियूं। आबादगारन जे अचण वञण में पिण ॾुखियायूं दरपेश आहिनि। मोरो भरसां दाद बिराज जे ट्रिमोड़ मंझां निकिरंदड़ लिंकी शाख ते पुराणे दौर खां अडियल पुल झुरी पई कमनि जे बार जी सट नसंदे विच खां पंहिंजो वजूद विञाए वेठी, जे सबब कमनि जे ट्रैलनि जो किरण रोज़ जो मामूल बणिजी वियो। इलाइक़े वासियुनि पारां जानी नुक़सान थियण जो पिण ख़दशो ज़ाहिर कयो वियो। आबपाशी खाते जे सेक्रेटरी समेत आला अफ़सरनि खां फिल-फोर इरिगेशन इंजीनियर जी नाअहली जो नोटिस वठण जो मुतालबो ऐं टुटल पुल खे नए सिरे सां तामीर कराए ॾियण जी घुर। ॿी सूरत में आबपाशी अमले ख़िलाफ़ सख़्त एहतिजाज जो चिताव। रिपोर्टर फज़ल बुरुड़ो सां गॾु अली जाफ़री सोलंकी, HRJD न्यूज़, हैदराबाद।